अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जोणो। तव्हां ख़बर ॾियूं था त काज़ीअमन शहर में वधंदड़ बुनियादी मसइलनि जे हल लाइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ तालका काज़ीअम जी मेज़बानी हेठि स्मार्ट होटल जे हाल में ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस PTA तालके सदर अब्दुल लतीफ़ रिंद जी सदारत में मुनक़द कई वई। इजलास जी कार्रवाई PTA तालके जनरल सेक्रेटरी नूरदीन मायोठो जिन हलाई, जिन में शहर जे मुल्क सियासी समाजी ऐं शहरी तंज़ीमुनि जे अॻवाननि शिरकत कई। ऑल पार्टी कॉन्फ्रेंस में फंक्शनल मुस्लिम लीग जे ज़िलई नायब सदर सैयद अनवर शाह, SUP जे ज़िलई सदर धनी बख्श कलोई, PTI यूथ विंग अॻवान शेर मोहम्मद जोणू, जिस्कम अॻवान पीर नईम, PP शहीद भुट्टो जो मस्तान बालादी, PTI वेलफेयर विंग जे तालके सदर शाहनवाज़ चांडियो, सिविल सोसाइटीअ जे मलंग जतोई डॉक्टर शबीर चांडियो, शहरी दुकानदार इत्तेहाद जे सदर अली खान जतोई, प्रेस क्लब जे सदर राना अब्दुल गफूर, प्रेस क्लब काज़ीअमन जे सदर जनरल सेक्रेटरी साहिल लाखो, समाजी अॻवान दोदो काज़ी, खोसा वेलफेयर जे ज़िलई सदर अब्दुल जब्बार खोसो ऐं ॿियनि शिरकत कई। नाकारा ड्रेनेज सिस्टम ऐं इस्पताल अंदरि दवाउनि ऐं अमले जी खोट, बंदि पियल स्कूल खोलियो ऐं नियाणियुनि लाइ अलॻि कॉलेज न हुअण, अमन अमान ख़राब हुअण ऐं रेवेन्यू में करप्शन, तपेदारनि जूं मनमस्तियूं, बाबडा पारां नाजाइज़ डिडक्शन ऐं हथरादू लोड शेडिंग, टाउन अंदरि सफ़ेद पोश अमले जी नेकाली, हथरादू महांगाई समेत शहर जे मुख़्तलिफ़ मसइलनि जे हल लाइ ग़ौर वीचार कयो वियो ऐं मसइलनि जे हल लाइ 7 रुकनी कमेटी जोड़ी वई, जंहिंमें तहरीक खे तेज़ करण लाइ जुमे ॾींहुं इजलास घुराए एहतजाजनि ऐं इदारनि जे सरबराहनि सां मुलाक़ात करे शहर जे मसइलनि बाबति याददाश्तनामो पेश करण ऐं वधंदड़ करप्शन, तरक़ियाती कम न करण समेत मुख़्तलिफ़ मसइलनि लाइ कोर्ट में वञण जो फ़ैसिलो कयो वेंदो। जॾहिं त UC अहमद बुगियो जे देव बम्बाई जे आबादगारनि नवाब शाह जे कब्ज़ा माफ़िया पारां कब्ज़े करण ख़िलाफ़ मुतासिर खातेदारनि पारां ऐलानियल 20 डिसंबर ते क़ौमी शाहराह ते लॻंदड़ धरणे जी हिमायत कंदे भरपूर शिरकत जो ऐलान कयो वियो। अखियुनि में ॾेखारणो पवंदो, को बि भले ऑफिस हुजे, तव्हां मां तव्हां सां गॾु आहियां, हींअर SC हुजे चाहे DC तहरीक इंसाफ़ जो हर वर्कर तव्हां सभिनी सीनियर सां मुकमिल करियो, कानून तव्हां कयो, तव्हां जुदूज़त कयो। मां चाहियां थो त हीअ जेके मसाइल आहिनि, हीअ मसइला ज़ाहिर हिकिड़ी जॻह ते हल कोन आहे। सिंधी मेज़बानी जी सुञाण, टपाल मेज़बान। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुरे ते हर क़िस्म जो AC DC सोलर सिस्टम बारियात दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।